हकीकत में सिंध जो जेको हशर है उन हशर में लफ्ज जशन न होना खपे, वो लफ्ज हो गया दर्द लतीफ। वाह वाह वाह, दास्तान लतीफ, लतीफ जो दामू, लतीफ जे नगरी जो आहूं, लतीफ जे माण्हुनि जी दर्द कथा, लतीफ जे माण्हुनि जे ज़ुल्मनि जा दास्तान, हिकिड़ी अहिड़ी सिंध जंहिंमें माण्हू ॿ वेला मानी नथा खाई सघनि। माण्हू कर्ज़ खणी ॿिज पोखीनि था, पाणी कोन्हे, फसल सुकियो वञे, एकड़ जी पैदावार जरेब जे अध खां घटि थियो वञे ऐं फसल वो अभरो सबरो फसल पची रास थिए त आबादगारनि ने हारनि खां अघ केराए फसल वठी मिडिल मैन ऐं वापारी अरबपति थियो वञनि, कणकुनि जूं क़ीमतूं चढ़ंदियूं वञनि, खंड जी क़ीमत चढ़ंदी वञे, दवाऊं, पेट्रोल, पर जेके कणक पोखीनि था, जेके कमांद पोखीनि था, जेके फुटियूं पोखीनि था, जेके सारियूं पोखीनि था, उन्हनि जा बच्चा ॿ वेला मानी नथा खाई सघनि, उन्हनि लाइ स्कूल कोन्हनि, बथाण ठहियल आहिनि, अरबे रुपयनि जूं जायूं कूड़ियूं कागज़नि में ठाहे कमीशनूं खाई बिल्डिंग ठही आहे, चापोड़ा किरनि पिया, उस्ताद आहिनि ई कोन, पढ़ाई आई कान्हे, अस्पतालूं आहिनि, बिल्डिंगूं आहिनि, उन्हनि जे नाले में बजट आहे, अंदरि इलाज आहे कोन, अस्पताल बीठी आहे, इलाज आहे कोन, खणी वञो हैदराबाद, खणी वञो कराची, फर्स्ट क्लास बिल्डिंग, खणी रिकॉर्ड चेक कयो, 15 करोड़ जी बिल्डिंग, 20 करोड़ जी बिल्डिंग, 12 करोड़ जो स्कूल, 40 करोड़ जो कॉलेज, पढ़ाई आई करे, इलाज आई कोन। कोविड जे वैक्सीन जा पैसा खाजी विया, इरिगेशन मां अरबे रुपया खाजन था, हर महीने 20 करोड़ हिकड़े माण्हू खे कमीशन मिले थी, खाटन जा पैसा खाजो वञनि, मशीनुनि जा पैसा खाजो वञनि, टेल एंड ते पाणी आई कोन्हे, माण्हू गटरनि वारो पाणी पीअनि पिया, वाटर सप्लाई जे लाइन जे नाले में अरबे रुपया आहिनि, वाटर सप्लाई आई कान्हे, गटरनि जो पाणी आहे, सिंध जा चेहरा ॾिसो, आउं हींअर पंजाब मां कॉन्फ्रेंस में आयो आहियां, रस्तनि ते माण्हू ॾिठा अथमि, चेहरा चमकनि पिया, ॿहकंदड़ चेहरा पंजाब जे माण्हुनि जा, केपीके जे माण्हुनि जा, ॾठा मुठा डोरा ठहिया पिया आहिनि, ॿामूं दिल भरियल, कुल्हा भरियल, मायूं हसीन सोनियूं, चमकदड़ मर्द, सेहतमंद, हिते चेहरा ॾिसो, बुखुनि जा, बेरोज़गारीअ जा, सफ़ीना जा, मेनपुड़नि जा, गुटकनि जा ऐं ठरियनि जा मारियल चेहरा ॾिसो सिंधनि जा, मुहाड़ा ॾिसो, पढ़ाई आई कान्हे, इलाज आई कोन्हे, आउं हींअर आयुसि पे, मूं पंहिंजे दोस्तनि खे गाॾीअ में ॾेखारियो,
ब वेचारियूं सिंधी गोठाणियूं हिकड़े हथ में बाठो लठुई के बकरी जे पोया वही पे डुबरी कथावर फर्स्ट क्लास पर्सनालिटी असांजी उन भेण जी अलॻि थी हुई कदावर मुहांडा मोचारा कद हाथी पर बुखू हद निकल लठ हथ में वने पई सिंधी औरत न गोठ में बिजली न गोठ में पानी न बचल ला मानी न फसलन जो अघ मारे चिचरे चिपे सिंध के को हिटलर हमलो करया वो भी न करया हिटलर 2 साल हो गया दुनिया वड़े सा हिटलर भजी वञा चंगेज खान अचा वरी बे पासे निकरी वञा चंगेज खान को थोड़ी सिंध ते 13 साल वेठो हो गया चंगेज खान अचे हमलो करे 2 साल मानो मारे तबाह करे भला घणा मानो मारिया 50,000 लख बगदाद में घणा मारे कुबलाए खान 50,000 30,000 20,000 मानो मारे गया हिटलर अची फ्रांस ते हमलो करया 15,000 5,000 20,000 मानो मरना लख मानो मरया अलेक्जेंडर दी ग्रेट सिकंदर आजम अचा 15,000 मानो मारया 20,000 मारया 50,000 मारया हिते त हर साल हजारों के तादाद में मानो हेपेटाइटिस में कैंसर में HIV में भुखुन में नाग कखण में कुत्ते जी रेबीज जी दवा दवण में तड़पी मरन था दास्तान का बुधायो लतीफ साईं के बुधायो लतीफ साईं तू को पहुंच दहशत दम दरिया में जित जायूं जानारन दरिंदा दरिया में वाका कयो वरन को जो कहर कुनन में व्या कीन वरन सजा बेड़ा बार में हजा हेठ वनन पुरजो पैदा न थिए तख्तो मजा तिन उते अण तारन मुझे साहड़ सीर लंघाए लतीफ साईं उते अण तारन खे साहड़ तू को सीर लंघाए ही सिंध मुई पई है ऐ मोलन के मारीन वेठा ऐ दुश्मन कौन पिया मारीन को नवाज लीग जी बादशाह त काने को ज़िया कौन वेठो है जो मारे पियो सिंधन का पलाट तो करे को इमरान खान कौन वेठो है पटीदन में ऐ छोर में ऐ वाही पांदी में ऐ शादी पली में ऐ गड़ी यासीन में ऐ शादी लार्ज में ऐ कंदकोट में ऐ खिपरे में ऐ होसपुर में ऐ दड़े में ऐ जाती में का जमात इस्लामी कौन वेठी है जो चाहूं त मुल्लन जी हुकूमत है का MQM कौन वेठी है जो चाहूं त दहशतगर्दन जी हुकूमत है सिंध जे गोठ में दहशतगर्द वेठा आहिनि बाबा छा कजे मुशर्रफ वेठो है केर पिया मारी जिनके कुलन ते खणी पाठ भत जे ते वनी ठपे ते ठपा हणी ईंदा पाठ भत ते ठपा ॾींदा वडेरे फलाणे खान चयो असाने गोठ जे चङे मुर्स चयो साईं वडो चई आयो हिन पोलिंग खां बेखुटका थी वञे वडेरो चई आयो असाने गोठ जो चङो मुर्स लगारन जो गोसन जो पलिन जो सुमरन जो चांदन जो रायमन जो नोड़ियन जो जरवारन जो खास केलन जो वडेरो गोठ जो चई आयो साईं मुंजा हिन पोलिंग खां बेखुटको थी वञे अबा के पोलिंग का बेखुटको थी वने त पो वरी 13 साल जूता खाण का तू बेखुटको थी हर 6 महीने बाकायदगी से जूता लगंदा संगन के ज़हनन के ज़मीरन के रूहन के वजूदन के लाश मिलंदा नौशीन कासमी जा फहमीदा सियाल जा मैमुना जा कुरतुलैन बुलेदी जा कान्या कुमार जा लाश सिंगारे गाए वजाए तवा के लाश दे विंदा
नाज़िम जोखे जो चिचरल मथो मिलंदो सरियन सां कुटियल सरन सां ऐं पत्थरन सां चिचरल मथो एवज़े में तभी बिजा तीर बिजा था कयो तवा के इनाम खपे इनाम ही थो तभी असा के वोट था दियो वोट जे एवज़े में वठो चिचरल मथा वठो कुठल लाश वठो परूड़ थियल सीना वठो विकामंदड़ नौकरियों वठो विकामंदड़ बदलियों वठो तबाह थियल फसल असा के वोट ॾिनो तो आयो तवा के इनाम में तबाह थियल फसल असा के वोट था दियो आयो तवा के गटरन जो पानी असा के वोट ॾिनो तो आई तवा जी हिकड़े हिकड़े वसीले जी सौदेबाजी तवा जे जजीरन जो विक्रो तवा जे बहरिया टाउन में मथन ते डंडा लगल औरतुन जो न्याणन जो तोहफो जिनजा गोठ ठाठा विया तोहफो वठो पाण घुरी वरता थो पाण अचो था गाए वजाए आया रतीक पली जो चाहे तकरीर करे हलियो विंदो गालाए जुलूस कढी रैली कढी धरना आणी नारा आणी एहतजाज करे गोड़ करे हलियो विंदो असी वरी सागी किरत तो शुरू ये लतीफ सागियो कब शुरू अबा केजा माण्हू आयो सिंधी माण्हू पुछ के मु सिंधी जे वाता कोन बुधवा त अल्लाह जो माण्हू है अबा केजो माण्हू है अल्लाह जो माण्हू कोन चए हिंदू का पुछ सिंधी का भगवान जो माण्हू कोन चए पुछिस केजो माण्हू है सिंध जो माण्हू कोन चए असी फलाणन जा माण्हू असी अबनदारन का फलाणन जा माण्हू असी अबनदारन का फलाणन जे गोठ में बैठा है अबा गोठ तुजो पंजो न फलाणे जे गोठ में बैठा है मोहन जो माण्हू आयो कल चोरी मुझे बात तुझे तेल के जी खबर दे चई साईं जी मेहरबानी आ 10 किलोमीटर रोड ॾिनो अथसि अब मुझे साईं पड़स जो खणी आयो 10 किलोमीटर रोड खीसे में विझी किथां आंदो साईं चयोमांस मुझे बाबा तू बैंक में वञी करोड़ रुपया जमा कराई या लख रुपया जमा कराई अब बैंक जो मैनेजर तुझा 99,900 रुपया खाई पोइ तो केड़ा सदे पोइ तो केड़ी गाड़ो 100 रुपए जो नोट कढी दे त वठ तई टिपा दीदा विंदो त वाड़े वा 100 रुपया मैनेजर के शाबाश हुजे साईं मुखे 100 अब तुझा 99,900 रुपया खाई दियो जेके तू बैंक में जमा कराया तू एकड़ो हमरा मुसा हियर कढो मीरपुर खास में लई वियो मुखे चई साईं बराबर फलाणन जान ते रोड ठराया तन कम कया तन हियर मुखे बुधाई पे मीरपुर खास में सुनो लई वियो हेडा अचा जेको दी आऊं लाया सा गाड़ी में जय शाबाश हुजन कम मुझे लख रुपयो तवाजो 99,900 खाजी गया 100 रुपया तो के वापस तुझे पैसन मा तोखे 100 रुपया वापस नहीं साईं जी मेहरबानी रोड ॾिनो थन साईं वारन बिजली ॾिनी आ अब साईं किथा आंदी तुझा टपड़ आवाज के खाई तुझो 99 सैकड़ो खाई एकड़ो सैकड़ो तो के फकीर वांगुरु उछलाए तुझी देग लुटे तो देग रधराई तुझी देग खाई उनमा हिकड़ी प्लेट भरे कुत्ते वांगुर तवा जे अग्या उछलायो ए पाण टिपा वेठा पियो शाबाश हुजेन जो मोजी देग मा हिकड़ी प्लेट मुके ॾिनी थन सब लुटे विया सब खाई विया लतीफ के दया जश्न लतीफ वड़ा वण वणकार जा जित नाग सुजन नीला नांग रुगो कोनन नीला नांग बिलू नीरा सहर सां भरियल वड़ा वण वणकार जा जित नांग सुजन नीला उते अब्दुल लतीफ चए कया हेकल ढीला जित कुड़मन कबीला उते रस जे रहबर राह नके कुड़म कमीदा नके कबीला उते रस जे रहबर राह में रहबर तू को अची राह में पहुंच इते बड़ा वण वणकार जा नाग नीला वेठा आहिनि ऐं पोइ पाण चऊं था त पुजी कोन थी कुछ तॾहिं थींदो जॾहिं तव्हीं तब्दील थींदव केरु कोन ईंदो उमर कोट के सुधारण को कंधकोट वारो माण्हू ईंदो
हिते तारीख़ पे लिखे पर उमरकोट रोड ठाही उहो को होचकी जो माण्हू अची ठाहींदो उहो को कंबर शदाद कोट वारो ठाहींदो ऐं कंबर शदाद कोट जो रोड को छोर वारो वञी ठाहींदो ऐं फुकरा पार वारो अपनी घोट त नशा थी वई पंहिंजे इलाइक़े जो कमु तव्हांखे पाण करिणो आहे पाण हाल न आहे त चयो केरी कोन ईंदो बंद करे छड़ी दरवाजा के गोली तो मेले में तू तन्हा के गोली तो के का गोली उपाड़ ते ॿियो को छो ईंदो मां बि थंज तरे नी दिया जॾहिं ॿार रोईंदो आहे ॿार जे रोअण खां सवाइ मां बि थंज कोन ॾींदी आहे कुते ऐं ॿिलीअ जे साम्हूं टुकर तॾहिं उछलबो आहे जॾहिं कुतो अची पेरनि में लेचड़ियूं पाईंदो आहे ॿिली म्याऊं म्याऊं कंदी आहे मार्च कयो वेठा आहियूं चुप त पोइ छो ईंदो ऐं पोइ अदा हेॾी जिदोजहद कयूं था थे कुझु कोन थो थींदो क़ौमुनि जी तारीख़ में तब्दीली अचण में टाइम लॻंदो आहे मूंखे चवंदा आहिनि तूं सॼी सिंध में आयास लतीफ़ पली जा हलींदो सिंध जा माण्हू एॾी तेज़ीअ सां मटिजनि कोन था बाबा माण्हुनि जे मटिजण में वक़्तु लॻंदो आहे ॾिसणो इहो न आहे त माण्हू मुकमिल बटजे थो या न माण्हू आस्ते आस्ते थोरो बाप त इंतज़ार थी करे ॿार ॼणे थी कंसीव थी करे ॼणे थी 9 महीना हीअं सुठी सुतो पिया पासो नथी वराए ॿार पेट में आहे छड़ियूं पियो हणे मां वीचारी वेठ पई आहे पाण सभिनी जो अमड़ूं पोइ ॿार ॼमे थो ओॾी महिल जे केरु चएसि अधी पहिरियों महीनो तो ॿार ॼाओ ई कोन अधी ॿियो महीनो तो ॿार ॼाओ ई कोन अधी टियों महीनो तो ॿार ॼाओ ई कोन रोज़ केरु लॻी पियो आहे ॿार ॼमण में 9 महीना लॻंदा पोइ हाणे ॿार ॼाओ अथई न पंधी कोन थो करे पियो आहे सॼो ॾींहुं तजड़नि में बाबा तजड़नि में पियो आहे नेठो थींदो साल खां पोइ बांबड़ा पाईंदो पोइ वॾो थींदो पोइ स्कूल वेंदो पोइ मैट्रिक कंदो पोइ इंटर कंदो पोइ ग्रेजुएट थींदो पोइ कंधार पुट माईअ जो वॾो थींदो ऐं माईअ जो धणी थींदो तीअं सिंध जा धणी तव्हां ईअं थींदो सियासी जिदोजहदूं ईअं डेवलप थींदियूं आहिनि पेर में ॾेई पाण सिंध ते को थोरो था कयूं आउं को हलां पियो त सिंध ते को मुंहिंजो थोरो आहे आउं जो सॼो ॾींहुं मुंहिंजा साथी क़ौमी अवामी तहरीक जा पंध पिया कनि भेनरूं था ॾिठो ॾींहुं भाउर वेठा आहिनि हलनि पिया रस्तनि ते झंडा पिया हणनि दौड़नि पिया मोटरसाइकिलनि ते तेल पिया खपाइनि महिनतूं पिया कनि कुर्सियूं पिया लॻाइनि हेॾियूं मुखालफ़तूं सिंध में हर ॿियो ठॾ माण्हू मुंहिंजे ऐं क़ौमी अवामी तहरीक जे पोयां लॻायो वियो आहे मखियूं आहिनि सॼो ॾींहुं घूम घूम पियूं कनि कुता ॿिला असांजे पोयां लॻा विया आहिनि लोफर लुच असांजे पोयां लॻा विया आहिनि साज़िशी गद्दार सभु असांजे पोयां तॾहिं बि हिकिड़े साज़िश खे लत सां ऐं खंगारे सां ठुकुर सां दफ़न करे छॾे थो ॾिस हींअर मूंखे ॾिसंदा हूंदा सड़ंदा हूंदा पचंदा हूंदा अंदर में जलंदा हूंदा त ॿेड़ी हेॾो था कुचलियूं हेॾा था हमला कयूं हेॾियूं था साज़िशूं कयूं असीं मुर्गो अॻे 10 मां हिकिड़ो ही 100 मां हज़ारनि मां लखे माण्हुनि ताईं हिननि जो पैगाम थो पहुचे ही हयाती लतीफ़ साईं का सुकून है टेई पर्चा पाण में राय लिया चवटियो बीजल लतीफ़ साईं के पढ़ो हिन राजा सांग ॾाढी हिकिड़ी सुठी रिसर्च करे मोबाइल ते वेठो राजा सांग किथे आहे उथी बीहे था राजा सांग ॾाढो ज़बरदस्त कमु कंदुसि लतीफ़ साईं जी एप्लीकेशन ठाहे सेल फोन ते उहा लखे माण्हू पढ़ी सघनि था वे लतीफ़ साईं जी शाइरी लतीफ़ पढ़ो लतीफ़ पढ़ंदा न त पोइ लतीफ़ पढ़ंदड़ माण्हू भाड़ियो कोन थींदो थकिजी को जे दिलि सां पढ़े या आहे भाड़ियो शुरू खां ऐं मिड़ई ड्रामे में तक़रीर में पढ़ण लाइ मिड़ई कमठ पढ़ण लाइ ऐं स्कूल जी ऐं कॉलेज जी असेंबली में पढ़ण लाइ लतीफ़ जा पेत में पढ़े पोइ कुझु कोन थींदुसि पर जेकॾहिं लतीफ़ मोहबत सां पढ़े तो लतीफ़ जेकॾहिं में 20 सैकड़ो बहादुरी आहे त लतीफ़ उनखे 5 सां ज़रब ॾेई 100 सैकड़ो
बीचल विस साज बजाई ड्याच खे चई साईं तव्हां जे लाइ राग ड्याच चयस घुर जेकी घुर संत असां खे ईअं थी चए ऐं असीम संत कीअं था चओ संत पंहिंजी हंच खोली आहे न असांखे आया लतीफ़ पलेजा उमरकोट जा रहवासियो ऐं तव्हांजी सिंध अमड़ आहियां घुर जेकी घुर न थी तव्हांखे मिट्टी ॾिनमि तव्हांखे पाणी ॾिनमि दरियाए संद ॾिनमि तव्हांखे समुंड ॾिनमि तव्हांखे बेला ॾिनमि तव्हांखे फसल ॾिनमि तव्हांखे कारूझर जा पहाड़ ॾिनमि तव्हांखे ड्रिग बालाउनि जे भरिसां गोरख हिल स्टेशनूं ॾिनमि तव्हांखे सात बेला ॾिनमि तव्हांखे कीझर ऐं मंछर ढंढूं ॾिनमि तव्हांखे हालेजी ॾिनमि तव्हांखे ज़मीन जे हेठां खरबे रुपयनि जो पेट्रोल ॾिनमि तव्हांखे ज़मीन जे हेठां खरबे रुपयनि जी गैस ॾिनमि तव्हांखे थर जो कोयलो ॾिनमि घुर जेकी घुरणो अथई पाण बि चऊंसि न अमड़ सिंध असां खां घुर जेकी घुरणो ॾियाच खे चई ॾियाच चयसि घुर जेकी घुरणो अथई चई तुंहिंजो कंध खपे ड्याच तो चेस चई परचा पाण में तंद कटारो कंद चई परचा पाण में तंद तुझी वजाइण वारी तंद कटारो ऐं कंद तंहिंजो ई नायको जो तो चारण कयो पंध तंहिंजे पंध जो मुक़ाबिलो ई कोन्हे चारण किथां कही आयो ई मुंहिंजो कंद घुरण हुजा के ॿी के ज़बान जो बादशाह पेड़ा हाथी हेठां ॾियारे छॾे सा जट जा पुट मूंखां बादशाह खां तो बुरी कंद टई परचा पाण में तंद कटारो कंद तंहिंजो ई नायको जो तो चारण कयो पंध ई शुक्र अलहमद जो मथो घुरियो ई मंगण रब जा शुक्राना आहिनि बादशाह तो चवे सिंध जो बादशाह रब जा शुक्राना आहिनि जो मूंखां मथो घुरियो अथई जेको ॾियण मुंहिंजे वस में आहे ॿी का शइ घुरी आहे जेका न ॾेई सघां त पूरो थी पवे टई परचा पाण में तंद कठारो कंद तंहिंजो ई नायको जो तो चारण कयो पंध ई शुक्र अलहमद जो मथो घुरे मंगण मथो घुरियो अथई मुंहिंजे वस में आहे खण मथो वतन लाइ कौम लाइ इहे बीबो आहे सिंधियुनि मुंहिंजो क़दुरु कोन कयो मूं इलेक्शन कोन खटी आऊं वज़ीर कोन थियुसि सिंधी हीअं थी विया रोज़ सुबुह सोशल मीडिया ॾिसंदा आहियो पोइ त के माण्हू खे ॿ टे तरक़ियूं सिखनि अदा अॼु खां पोइ पंहिंजी फेसबुक ते पस आहे पोइ वरी 2 ॾींहंनि खां पोइ वरी चवंदा दोस्तनि मिनतूं कयूं 4 ॾींहंनि खां पोइ वरी मोटी आया दोस्तनि मिनतूं कयूं आऊं मोटी आया बाबा पंहिंजी हाणे बस आहे माण्हू क़दुरु नथा कनि बाबा माण्हू क़दुरु छो था कनि माण्हू पाण पुठियां पिया आहिनि माण्हू पिया पिननि माण्हू खाइण लाइ कोन्हे माण्हू अचे में चलिया पिया आहिनि माण्हू ॿियनि जो कहिड़ो क़दुरु कनि माण्हू तबाह ऐं बर्बाद आहिनि इमरान ख़ान तबाह ऐं बर्बाद करे छॾियो नओं पाकिस्तान थो ठाहे हाणे नई साइकिल थी ठहे पुराणी साइकिल टोड़े इंजणूं लाहे चैनूं भञी हैंडल भञी गादी साड़े कैरियर टोड़े लतूं हणी हाणे अॻियां ढांचो पियो आहे त नई साइकिल थी ठहे करोड़ नौकरियूं थो ॾिया 50 लख माण्हू बेरोज़गार 50 लख करोड़ तो घर तो ठाहिया माण्हू जा घर ठही विया वसीला विया पेट्रोल महांगो फट ते जड़ी हैदराबाद वञो तो 1000 रुपए जो पेट्रोल 2000 जो विझरायो माण्हू साइकिलुनि ते पिया हलनि माण्हू जी भीग थी वई दवाऊं महांगियूं नओं पाकिस्तान तो ठाहे इहो अशर न इन अशर में क़दुरु माण्हू तव्हांजो कहिड़ो कंदा क़दुरु कोन थियो मुंहिंजो क़दुरु न थियो क़दुरु कोन हूंदो आहे माण्हू जो प्यार हूंदो आहे तो क़दुरु छा जो प्यार नालो ही है वन साइडेड कमिटमेंट ओंदी ओ जाने सां अपनी तोड़ निभावण दे
हुन सां छॾ वो भी अदा मां केर बैठो त कमेंट रनिंग कमेंट्री केर पे फोन बंद कयो पंहिंजा ओंदी हो जाने साको अपनी तोड़ निभावण दे हू छा तो कट छे वाझाए वतन के तव्हांजी पाड़ेसराणी आहे मारवी किलो ॾिठो था अहिड़ो किलो मूं कोन ॾिठो आहे ख़ूबसूरत सिंध में कोटड़ी जो किलो बि ॾिठो अथमि रनी कोट बि ॾिठा अथमि हैदराबाद जा भई कहिड़ो ख़ूबसूरत किलो आहे तव्हांजे अमरकोट जो पाड़ेसराणी तव्हांजी वाझाए वतन खे आऊं जे हित मुयास अदा मूंखे मारे छॾियो क़दुरु कोन थियो पराणो थी वियो तबाती आया माइट छॾे वेला खेत भॼी वियो उमर ज़ालिम तो खेत धड़ी कोन थियो अबा मामा कोन आया नानाणा ॾाॾाणा कोन आया मारे छॾियो तबाह थियो आऊं हाणे मुंहिंजी तोहफ़ा जे वरी हिते ॼमा वरी ॿियो जनम अचे त आऊं वञी ॿिए पासे ॼमंदो त तूं मूंखे धूड़ पाती आहे त कंहिं क़दुरु कयो इहे हवाली ख़बरूं पयूं वरी तबाह थियासीं कोन थियो हिन सां कुझु कोन थियो हिन तबाह कहिड़ी ॿुधी सॼो ॾींहुं शाम में ग़रीब आहे सॼो ॾींहुं पिटको आहे पिटको करे वरी बजा तीर बिजा सही तबाह थी वियासीं सिंध वई हली वराणो ई थी वियो वरी हमारा ॾिस त वरी बिरयानी वरी देख सां गॾु डाटसन में वेठो आहे ॻाईंदो वॼाईंदो नारायण नचंदो वञे उहो साॻियो माण्हू जेको 4 साल 11 महीना उछगारू पियो ॾे उनखे वरी 4 साल 11 महीने जे आख़िरी ॾींहं ते वञी ॾिस त उहो डाटसन में खयो वञे हिकिड़ो चरियो या नचंदो वञेसि बिजा तीर बिजा त हीउ बि पोयां देगी ॾो खणो वञे इन ॻाल्हि ते शक ई न थी जो तव्हां जो इशारो कोन्हे कंहिंजी ॻाल्हि पाण सुठा माण्हू पाण सब भला माण्हू आहियूं वतन जा सरफरोश सिपाही आहियूं पाण त आङूठो कढी ॾींदा आहियूं वॾेरनि खे ऐं हुकुमराननि खे पंहिंजो त आङूठो पाण त हमेशह सिंध सां सच सां बीठा हूंदा आहियूं ॿिया जेके माण्हू ॿिया वीचारा अणॼाण माण्हू पाण एक ई कंदासीं पाण करोड़नि जा माण्हू पाण की कंदासीं सो वाझाए वतन खे आऊं जे हित मुयास जे मरी वञा त पोइ छा थिए पोइ ख़तमो पढ़जो दुआ कजो देग लाराइजो पंहिंजा मुतालबा इहे आहिनि न बाबा मरी वञा त ख़तमो ॾियारजो ख़तमो न ख़तमो ॾियारजो ॿियो देग लाराइजो ॿियो ग़रीब मिस्किन यतीमनि खे बारी बारी खाराइजो ॿियो क़बर ते गुल चाढ़े वञिजो ॿियो क़बर थोरी पकी कराइजो मूंखे चाचे मरियात सां गॾु रखिजो अमा मरियात जे पेरां ते रखिजो पंहिंजा डिमांड ऐं मुतालबा इहे ॿियो ही कजो ॿियो ही कजो ॿियो ही कजो ॿियो ही कजो हाणे तव्हांजी पाड़ेसराणी मालवी जो मुतालबो त ॿियो आहे वाझाए वतन खे आऊं जे हित मुयास त गोर मुंहिंजी सूमरा किच पवारनि पास त मुंहिंजी गोर मुंहिंजी क़बर आऊं भले ते मरी वञा पंहिंजे पवारनि वटि रखिज ॾिज ॾाॾाणे ॾेह जे मंझां वलड़िन वास ॾाॾाणे ॾेह जूं वलियूं उन्हनि जी ख़ुशबू जे मुंहिंजे क़बर ते दुश्मननि जे क़ैद में न हुजां बहादुर शाह ज़फर मुग़ल बादशाह चयो त कितना है बदनसीब ज़फर दफन के लिए 2 गज जमीन भी न मिली कुए यार कारे पानी ते वियो मारिजी वियो जी वतन में मूंखे बादशाह मुग़ल बादशाह ताजदार तख्त मुगलिया कितना है बदनसीब ज़फर केड़ो ज़फर बदनसीब है दफन के लिए 2 गज जमीन भी न मिली कुए यार पंहिंजे महबूबनि जे पासे में 2 गज़नि जी ज़मीन बि नसीब कोन थिए ऐं मारवी चए थी वाझाए वतन खे आऊं जे हित मुयास त गोर मुंहिंजी सूमरा किच पहाड़नि पास ॾिज ॾाॾाणे ॾेह जे मंझां वलड़िन वास मुआई जियास जे वञे मड़ मली जे मुंहिंजो लाश मलीर खणी वियो त मरंदे बि जी वियसि मरी वियसि त क़ुर्बान थियसि लाश मलीर में हुजे सोणी उॾा त बन ॿुॾी वञा त वञी धूड़ पाए
घड़ो कच्चो फलाणो उडी वई तबाह थी वई चरी वी साइड में घड़ो मटो ये मटाए गयो वही पे प्यार सा मिलन चरी बरी काना वायदो थियल है वायदे जी पोइवारी करनी चरी बरी काना लतीफ साईं तो चए सोनी जे वाता चरी चरी खरी समझो तो या ओ तो साइड में कच्चो घड़ो देई गिड़ी वसली मरी वसली चरी बरी काना आऊं कि न जाना आई है त जर घिड़े जोखो थे मुके खबर काने छा त पानी में घिड़ण सा बुनी न सके आऊं कि न जाना आई है त जर घिड़े जोखो थे पर कज़ा जा करीम जी ते मां कंध कटबो कीअं एक लिखे यो नीअ मुके आणे उछलियो आब लिखियो बियो नीअ उड़ा त मन ओल जा त उन पार दे उड़ी वञा त वञी धूड़ पाया पर लुढ़ंदी त उन पार पहुचा भले उड़ी वञा मरी वञा लुढ़ंदी उन पार हली वञा जहिड़ा म्यार बीठो आहे उड़ा त पन ओल जा त उन पार ॾे कंधी उभा सुपरी मां बरबर कर